अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी मुहर्रम जो महीनो शुरू थियो तो सोचियो थी दोस्तनि सां का वीडियो शेयर कजे। दोस्तनि जो नाम मुर्शिद लतीफ़ करबला जो किस्सो बयान कयो आहे, कहिड़ी रीति कहिड़े नमूने सां मुर्शिद लतीफ़ चए थो, मुहर्रम मोटी आयो, मोटी आता न इमाम, मदीने जा जाम, मौला मूंखे मेड़ीअ ॾिठो मुहर्रम मां संको शहज़ादनि थियो, ॼाणे हिकु अलाह पाण वणंदियूं जो करे। कामिल करबला में अहल बैत आया, मारे मिसरिन से तिन काफ़र कंबाया, सच के बीबी जाया हेड़ा सूर्य सुपरी। कूफी करबला में पानी न पियारीन, उते शहज़ादा अली शाह के सारीन, निकिरियो निहारीन चढ़ मीर मोहम्मद अरबी। वरी हुर अलैहिस्सलाम जन आयो, हिकिड़ी रात में कमायो ऐं मुर्शिद लतीफ़ इहा ॻाल्हि कई, चए तो हुर हली आयो मांजी मर्दानू, आया आशिक आग जो पतंग तो परवानू, मान राज़ी थिए रसूल रब जो नबी तो नानू, ई सिर समानू घोट मथाई घोरियां। चए तो हुई हिदायत हुर के असुल में इज़ला, ईंदे चयाई इमाम के घोरिया सां मथां, ला युकल्लिफु नफ्सन इल्ला वुसआ, जेका पुछंदमि सा घोट बि लॻा घा, सो पुण शेर शहीद थियो। वरी महिरबानी दोस्तनि जी लख लाइक।